सदर मुमलिकत वज़ीर आज़म वफ़ाक़ी गृह वज़ीर ऐं बलोचिस्तान जे वॾे वज़ीर पारां लोरालई भरिसां दहशतगर्द हमले में 9 मुसाफ़िरनि जे क़त्ल जी मज़म्मत। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्दनि बसमा लाहे बेगुनाह शहरियुनि खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो। इहा बर्बरियत फितना अल हिंदुस्तान जी पाकिस्तान में रतो चाढ़ण जी ख़ुदी साज़िश आहे। फितना अल हिंदुस्तान पाकिस्तान में डफेड़ ऐं बदमनी फैलाइण चाहे थो। पंहिंजी सरज़मीन के फितना अल हिंदुस्तान ऐं उन जे सहूलियतकारनि सां हर सूरत में पाक कंदासीं। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं असांजी जाखोड़ जारी रहंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त बलूचिस्तान में थियल दहशतगर्दी में क़त्ल थियल बेगुनाह माण्हुनि जे खून जो बदिलो वरितो वेंदो। हथे ख़ाली शहरियुनि जो क़त्ल फितना अल हिंदुस्तान जी खुलियल दहशतगर्दी आहे। दहशतगर्दनि खे पूरी कुवत सां मुंहुं ॾियणो पवंदो। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त इहा फितना अल हिंदुस्तान जे दहशतगर्दनि जी बुज़दिलाणी कार्रवाई आहे। भारतीय स्पॉन्सर दहशतगर्दनि ऐं संदन मक़ामी सहूलियतकारनि जो हर हंधि पीछो कयो वेंदो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर मीर सरफराज़ मुफ्ती जो चवणु आहे त सुञाणप जी बुनियाद ते मासूम शहरियुनि जो क़त्ल नाक़ाबिल माफ़ी ॾुबो आहे। जवाब सख़्तु थींदो। फितना अल हिंदुस्तान जी हिमायती याफ़्ता दहशतगर्दनि जा समूरा नेटवर्क तबाह कया वेंदा। गुड्डू बैराज वटि ॿिए ॾींहुं बि नंढी ॿोड़ बरक़रार। गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में वाध जो सिलसिलो जारी। वधीक 12,000 क्यूसेक जी वाध रिकॉर्ड। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 2,69,888 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 2,29,446 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि पाणी जी सतह में 34,000 क्यूसेक पाणी जी वाध, मथां वेकिरो 1,70,720 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 1,13,050 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि 11,000 क्यूसेक पाणी जी वाध, मथां वेकिरो 60,108 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 19,123 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कराची जे इलाइक़े डिफेंस में फ्लैट मां मिलियल मॉडल ऐं अदाकारा हुमेरा असगर जो लाश पार्सन वसूल करे वरितो। नवीद असगर भेण जो मड़ खणाए लाहौर रवानो थी वियो। थारूशा भरिसां प्लाट जी मालिकी तां नंढे भाउ वटां 2 वॾा भाइर क़त्ल। ॻोठ बारूक खान सुबुह में जवाबदार शाहनवाज़ सियाल खे गोलियूं हणी शौकत सियाल ऐं शहज़ादो सियाल खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार। मक़तूलनि जे घर में कोहराम। पुलिस जो चवणु आहे त भाइरनि में केतिरे ई अरसे खां प्लाट जी मालिकी तां तकरार हलंदड़ हो। कादिरपुर में चाचे था बंदूक जो फायर लगड़ सबब भाइटो मासी पियो। लाश कोटकी अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त बशीर अहमद खुनियो हथा बंदूक जो फायर सबब अरिड़हनि बरिहनि जो कश्मीर मारिजी पियो। पाके जी जांच कई पई वञे। नौजवान इतफ़ाक़ी फायर सबब मारिजी पियो आहे या केस क़त्ल कयो वियो आहे, जांच कई पई वञे। ऐं तंगवाणी भरिसां कोट असमत पिलकाणी वटि घिणो शाह खे 50 फुट खारो। ताज़ो पोखियल सारियुनि जो बेचारो लुड़ी पियो। पाणी तेज़ीअ सां अब्दुल ख़ालिक संदराणी, दिलमुराद बेलकाणी समेत 2 कोठनि तरफ़ वधण लॻो।